अस्सलाम वालेकुम साईं असां खे ॾसींदा हलूं ही कोटली जी जो किलो जंहिंमें ज़िले खैरपुर मीरठ जे तालुको कोटली जी तव्हांखे ॾेखारींदा हलूं ही दरवाज़ो कोटली जी जो किलो अची रहिया आहिनि आशकरी मितलो सरफराज मितलो अलीनाज मितलो महबूब मितलो ही कोटली जी जो किलो ही किलो पुराणो खूह कोटली जी जो किलो खैरपुर मीरठ जे तालुको कोटली जी ही मीर हिन कोट जे अंदरि उन ज़माने पिया क़ैदी रखंदा जंहिंखे फांसी खाटींदा ऐं ही उन दौर जी गन मीरनि जे दौर जी तोप ऐं ही दुश्मन अंग्रेज़ जे मथां फायर कंदी ही तव्हांखे ॾिसी तोप ऐं ही खोले ऐं हिन में जेको आहे सो बम हणंदा तव्हांखे ॾसींदा हलो भाणे जो आशकली मितलो ऐं सरफराज मितलो ऐं सफदर अली मितलो ऐं जज साहब महबूब अली मितलो कोटली जी जो दौरो कंदो कोट बंगले करे या नाज़ मितलो पंहिंजी टीम सां गॾु वञी रहियो आहे ये नज़ारो कोट बंगले जो कोट बंगले जो ॿियो दरवाज़ो पहिरें मां गुज़रियासीं हे ॿियो दरवाज़ो साम्हूं नज़र तव्हांखे अची रहियो आहे सरफराज मितलो थकिजी पियो आहे टियों दरवाज़ो टियों दरवाज़ो इन थी चुका हूँ ॾसींदा हलूं तव्हांखे कोटली जी जो किलो जंहिंमें कंहिं दौर में मीरनि जी हुकूमत हुई ऐं हे तव्हांखे ॾिसो ही हिन अंदरि क़ैदी वाड़ींदा हुआ हे साम्हूं तव्हांखे वठी था हलूं हिन कोठीअ में हे साम्हूं तव्हांखे नज़र ईंदी हे कोठियूं ऐं हिन में जेको आहे क़ैदी सुम्हंदा हे तव्हांखे ॾसींदा था हलूं क़ैदियुनि जी जॻह जिते क़ैदियुनि खे रखियो वेंदो ॾिसो साईं तव्हांखे वठी था हलूं हे क़ैदियुनि जी जॻह हे क़ैदियुनि जी जॻह हिन में क़ैदियुनि खे रखियो वेंदो सेल छो कढी रहिया आहिनि
हाणे ही सीढ़ियूं चढ़ूं था पिया। ही जेको आवाम आहे सेल्फियूं कढी रहिया आहिनि। ही ॾिसो कोटड़ी जो किलो, ही मंज़र कोटड़ी जो। हे कोटड़ी जो मंज़र। फिजाई मंज़र जेके मीरन जा बंगला आहिनि अञा एतिरो असांखे टाइम कोन तव्हांखे मां घुमायां। इहे साम्हूं बंगला मीरन जा ठहियल हे त खणी जेल हे सिर्फ जेल हथियार पवार हर शइ हिते जेके 40 सदा हिते ॾेई छॾा। एॾे म्यूज़ियम अथनि पंहिंजो वॾो आलीशान म्यूज़ियम। असुल म्यूज़ियम त ॾिसी चऊं नी, हथियार बथियार ॾिसी चऊं। खान में तलो साहब हेॾे वॾो अञा मंदर आहे तव्हांखे सखर सखर सां